बे पासे असां ख़बर शेयर कंदासीं दादू मां, जिते ॻोठ गुलाम पंवर में पुलिस कार्रवाई करे कराची जे हिकु गोदाम मां चोरी कयल 4 करोड़ रुपयनि जी मालियत जा मोबाइल स्क्रैच कार्ड हथ करे वरिता आहिनि। अहम ख़बर ते पहुचाई पिया दादू मां, जिते ॻोठ गुलाम पंवर में पुलिस कार्रवाई करे कराची जे हिकु गोदाम मां चोरी कयल 4 करोड़ रुपयनि जी मालियत जा मोबाइल स्क्रैच कार्ड हथ करे वरिता आहिनि। पुलिस कार्रवाई दौरान जवाबदार सरफराज़ चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। दादू जे ॻोठ गुलाम पंवर में पुलिस कार्रवाई करे कराची जे हिकु गोदाम मां चोरी कयल 4 करोड़ रुपयनि जी मालियत जा मोबाइल स्क्रैच कार्ड हथ करे वरिता आहिनि। पुलिस कार्रवाई दौरान जवाबदार सरफराज़ चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर ते पहुचाई पिया दादू जे ॻोठ गुलाम पंवर में पुलिस कार्रवाई करे कराची जे हिकु गोदाम मां चोरी कयल 4 करोड़ रुपयनि जी मालियत जा मोबाइल स्क्रैच कार्ड हथ करे वरिता आहिनि। पुलिस कार्रवाई दौरान जवाबदार सरफराज़ चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर ते पहुचाई पिया दादू जे ॻोठ गुलाम पंवर में पुलिस कार्रवाई करे कराची जे हिकु गोदाम मां चोरी कयल 4 करोड़ रुपयनि जी मालियत जा मोबाइल स्क्रैच कार्ड हथ करे वरिता आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। दादू जे ॻोठ गुलाम पंवर में पुलिस कार्रवाई करे कराची जे हिकु गोदाम मां चोरी कयल 4 करोड़ रुपयनि जी मालियत जा मोबाइल स्क्रैच कार्ड हथ करे वरिता।